अस्सलाम वालेकुम। अॼु अंगारे जो ॾींहुं आहे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11:30। काफ़ी सारो कमु मां करे चुकी आहियां ऐं हिन खां पहिरीं जेका क्लिप तव्हां ॾिठी आहे उन में मां उहा सुतली जी कंटिन्यू चोटी पई ठाहियां। जेतिरी देरि मासी कमु कंदी रही त मां हिते वेही आराम सां इहो ठाहींदी रहियमि। सो उहा काफ़ी सारी ठही वई आहे। कुझु सना थोरा कमु करे वरिता आहिनि। हाणे वञिणो आहे मूंखे ॿाहिरि। असल में हिकिड़ो काफ़ी ॾींहंनि खां बैग आयल आहे पार्सल पाकिस्तान पोस्ट जे ज़रिए, जेको चैरिटी जो सामान आहे। कुझु कपिड़ा आहिनि शादियुनि वादियुनि जा, त उहो मूंखे अञा ताईं न मिलियो आहे। त हाणे मां वेंदमि पोस्ट ऑफिस ऐं उते वञी शायदि मां रिकॉर्डिंग न करे सघां, छो त मां अकेले में रस्ते में ॿाहिरि फ़ोन कढणु रिस्क लॻंदो आहे मूंखे। सो जेकॾहिं थी सघियो त कुझु रिकॉर्ड कंदमि, न थियो त वापसि अची तव्हां सां शेयर कंदमि। ऐं ख़बर न आहे, मंझंदि जो अञा ताईं कुझु प्लान न कयो आहे। मोटी अचां त पोइ ॾिसां छा थो थिए। मां अची वियां वापसि ऐं हीअ आहे उहो पार्सल जेको चैरिटी जा हिन में कपिड़ा आया आहिनि। खोलिया त तव्हां सां शेयर कयां थी त छा आयो आहे, पर बसि छा चवां। हाणे मूं मञी न पिया त हीअ कोई एॾा ॾींहं पहिरियों जो आहे। चवनि त असांखे त कल्ह मिलियो आहे, असां अॼु तव्हांखे मोकिलियूं आहे, पर ख़ैर बहस करण जो को फ़ाइदो न आहे। सो हिनखे हाणे मां खोलियां थी, पोइ तव्हां सां शेयर कयां थी। पैकिंग खोलण में मूंखे काफ़ी टाइम लॻी वियो। ॾाढी मज़बूतीअ सां सिबियल हा कपिड़ा। हिननि ॿिनि कपिड़नि में ॻंढि ॿधल हुई, उनखां पोइ उहा ॻंढि जेका ई उहा हिन वाइट कपिड़े में विधल हुई। वाइट कपिड़े जी तव्हां हालत ॾिसी सघो था। ऐं विच विच में हिननि जे प्लास्टिक जूं थैलियूं विधल हुयूं। हीअ आहिनि उहे कपिड़ा जेके चैरिटीज़ में मुंहिंजी हिकिड़ी स्टूडेंट मोकिलिया आहिनि सेवण खां, बाय पाकिस्तान पोस्ट। हिकिड़ो हीउ बैग मोकिलियो अथई ऐं तव्हां ॾिसो, इहा मुहबत आहे, इहो जज़्बो आहे, इहो जोश आहे जो हू मुंहिंजे कम में सभु जेके हथ वंडराइनि था मूंखे। हीउ सूट आहे, सभु सिबियल सूट आहिनि, शायदि हुनजी पंहिंजी शादीअ जा ई हुजनि। हीउ ॾिसो, ऐं इहे सॼा मां ॾींदी आहियां छोकिरियुनि जी शादियुनि में, छो त असां कुझु कचा बि वठी ॾींदा आहियूं, पर हीउ सिबियल ज़रूरु ॾींदा आहियूं। ॿी ॻाल्हि त हिननि सिबियलनि जे लाइ इहो बि हूंदो आहे त हुननि वटि सिर्फ़ु जेको आहे कुंवार त न हूंदी आहे न, कुंवार सां गॾु ॿिया बि घणा ई हूंदा आहिनि फैमिली, त उहे बि उन्हनि खे बि त खपनि न। इहे सभु हिकु जहिड़ा ई ग़रीब हूंदा आहिनि सॼो घरु। सो अलाह हिनखे अजर ॾींदो। थैंक यू सो मच मदिया, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तव्हां सभु जेके मुंहिंजा ॾिसण वारा आहियो, मां तव्हांखे बि रिक्वेस्ट कयां थी, अगरि अहिड़ो कुझु हुजेव जेको ॾियणु चाहियो तव्हां ग़रीब छोकिरियुनि जी शादियुनि में, त तव्हां मूंसां उहो शेयर करे सघो था। ऐं हीअ त अलाए 2 वॻा आहिनि 3 वॻा आहिनि, ठीकु आहे। हीअ आहिनि, हीअ शायदि 2 सूट आहिनि, हा ब्लू वारा। हीअ 2 आहिनि ऐं हिन में सितारा आहिनि, इन करे चिमड़ी थो पए। हीअ आहे ग्रीन हिकिड़ो। ॾाढा प्यारा ड्रेसिस आहिनि। तव्हां सोचियो त जेके सॼो कपिड़ो वठी पाए न सघनि, उन्हनि जे लाइ इहे कपिड़ा केतिरी अहमियत रखंदा हूंदा। सो तव्हां मां बि अगरि केरु मोकिलणु चाहे त मूंसां मैसेंजर ते तव्हां राब्तो करे सघो था। ऐं मूंसां जेको आहे तव्हां मुंहिंजो पेज जेको आहे नसरीन वफ़ाई सिंधी यूट्यूबर फेसबुक ते, उन ते राब्तो करे सघो था। अलाह तव्हांखे अजर ॾींदो। इन खां अलावा बि अगरि सुठी कंडीशन में कोई ॿारनि जा कपिड़ा हुजनि, शूज़ हुजनि, कुझु बि, ऐं पाकिस्तान पोस्ट जे ज़रिए मोकिलियो त मिली था वञनि आराम सां, ऐं तव्हांखे उनजी क़ीमत बि सस्ती थी पए, तो कुझु मुश्किल न आहे। सो ही आहिनि कपिड़ा। हाणे हिननि खे ठिकाणो बि ॾियणो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ईअं ई वेड़े सेड़े थैलियुनि में पैक कंदमि। उनखां पोइ जेको आहे मां हिननि खे हिकदमि ज़ाहिर ही सभु हिक खे त न ॾींदमि न, ही घणा आहिनि तमामु। हिकिड़ी छोकिरी जी शादी आहे नवंबर में, जंहिंजो मां सामान बि जमा करे रखियो आहे। 1-2 जोड़ा हितां उन में बि विझंदमि ऐं ॿिया मां रखंदमि। वरी जीअं ॿिए कंहिं जे तरफ़ां आयो, ॿिए कंहिं चयो त वरी उन्हनि खे बि मां हिननि मां कपिड़ा ॾेई छॾींदमि। सो ॾाढी दिलि मां दुआऊं थी निकिरनि। हिन खां पहिरियों बि हैदराबाद मां मुंहिंजी हिकिड़ी स्टूडेंट जी अम्मी, ॾाढा अदी मारवी नालो अथसि, मारवी नूर, ॾाढा सुठा हैवी कपिड़ा जेके आहिनि शादियुनि जा मुंहिंजे ॾियारे मोकिलिया। लेट नाइट आया हुया, इन करे मां उन्हनि जी वीडियो न भरे सघी आहियां। सो इहो अॼु जो हाल अहिवाल आहे। हिन महिल टाइम थियो आहे 1
ऐं मूंखे सम्झ में न पियो अचे त मां छा पचायां। त मां हीअ कुझु करेला हुया फ्रीज़र में, इहे बि फ्राई थी कयां, राति वारी दाल बि पई आहे। ऐं हिते मां फ्राई कयां थी करेलनि जूं खलूं, तव्हांखे यादि हूंदियूं त हिकिड़ियूं त मां जेके आहिनि डीप फ्राई कयूं सुकाए, ऐं ॿियूं हाणे आलियूं हिन फ्रेश खलूं हिन पासे रखियूं, मूं फ्रीज़र मां कढियूं त पखे जे हेठां रखियूं त जीअं चङी तरह हिन जी बर्फ़ ॻरी वञे, सो ही डीप फ्रॉस्ट थी वियूं। हिननि जी मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि। असां सिंधियुनि जे घरनि में त सभिनी खे ख़बर आहे, अगरि केरु पचाए थो या नथो पचाए पोइ बि ख़बर सभिनी खे हूंदी आहे त भई माण्हू करेलनि जूं खलूं बि खाईंदा आहिनि। पर जीअं त मुंहिंजूं अलॻि सां जेके रेसिपी वीडियोज़ हूंदियूं आहिनि उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही में हूंदियूं आहिनि, त मां चाहींदी आहियां त ॿियनि खे बि ख़बर पए त हीउ कमु थींदो आहे। सो हिन जी अलॻि सां वीडियो ठाहे उहा शेयर कंदसि। सो ही मज़ेदार करेलनि जूं खलूं जेके आहिनि तयारु थी वयूं आहिनि, उन्हनि जी भाॼी, ऐं हेॾा हीअ बि करेला मूं तरे छॾिया आहिनि, पचाईंदमि मां मानी। हिन जी रेसिपी मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इनशाला। तव्हां मां घणनि खे त ख़बर हूंदी, पर थी सघे थो किन खे ख़बर न हुजे त उन्हनि जे लाइ मां इहा रेसिपी लाज़मी शेयर कंदसि। शाम जा थिया आहिनि 5:30 ऐं टे पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि। उन खां पोइ हाणे हिते अची वेठी आहियां ऐं सोचां थी त राति जो छा पचायां। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे चिकन जो पुलाउ पचाईंदसि, बल्कि सुराण पचाईंदी चिकन जो पुलाउ। ऐं मंझंदि जो मां करेलनि जूं खलूं पचायूं, तव्हां यकीन कयो एॾियूं त लज़ीज़ हुयूं जंहिंजी हद न आहे। ऐं टेस्ट ओड़ो ई हो जीअं असां करेला तरींदा आहियूं, पर अजीब हिकिड़ो मज़ो हो हिननि जे खाइण में। ऐं इन खां अलावा मूं इलाही पहिरियों हिकिड़ो को नंढिड़ो किताबचो हुयो कंहिं इदारे जो छपायल, उन में तरकीब हुयूं खाधनि जूं सस्ते खाने। उन में हिकिड़ी तरकीब हुई हिंदाणे जे खलनि जो ॿोड़, हिंदाणो या छाहीं, जॾहिं असां उनजो मिठो हिसो ॻाढ़ो खाई वेंदा आहियूं त अछो ऐं साओ बचंदो आहे बाक़ी, त उन खलुनि खे बि छिले ॿाहिरे पासे ॾांहुं उन्हनि जो ॿोड़ ठाहिण जी तरकीब सेखारियल हुई, त ॾाढी मूंखे माना लॻो त माण्हू इहो बि खाइनि था। ऐं हिकिड़े हंधि मूं इहो बि ॾिठो त कंहिं माईअ तूरियुनि जूं खलूं ऐं चणनि जी दाल बॉइल करे उन्हनि मां कबाब ठाहिया, जीअं शामी कबाब ठाहिबा आहिनि। उहे त मां टेस्ट बि कया, उन्हनि जो ज़ाइक़ो ईअं हो जीअं भाॼियुनि जो ज़ाइक़ो हूंदो आहे। हिकिड़ी ॿी माईअ खे मूं पचाईंदे ॾिठो, जेके पीस हूंदा आहिनि मटर, उन्हनि जे खलुनि जो ॿोड़, यानी उन्हनि खलुनि खे ईअं छिले पई जो उन मां उहो सख़्तु जेको प्लास्टिक जहिड़ो लेयर हूंदो आहे उहो निकिरी पियो वञे, ऐं जेको नरम सॉफ्ट हो उनखे बिल्कुलु ईअं जीअं के को साग पचाइजे, का भाॼी पचाइजे। सो अजीब अजीब इंसानु जेको आहे ख़ुराक जा ज़रिया हासिलु थो करे, अलाए गुरबत जे हथां, अलाए त पंहिंजे बेचैन तबियत जे हथां माण्हू खे नयूं नयूं रेसिपीज़ खपनि रोज़, उन चकरनि में। सो इलाही अरसे खां पोइ मूं जेको आहे इहे करेलनि जूं खलूं तरियूं, छो त ॿार त खाईंदा कोन आहिनि, उन्हनि खे ख़ासि न वणंदियूं आहिनि अहिड़ियूं शयूं, मूंखे वणंदियूं आहिनि छो जो नंढे हूंदे किथे न किथे खाधल हूंदियूं आहिनि। सो अॼु जो इहो हाल अहिवाल रहियो, ऐं ॿाहिरि वञण जे करे मुंहिंजो काफ़ी टाइम उन में हलियो वियो। ऐं उन खां पोइ उहे जेके कपिड़ा अनपैक कयमि, तव्हां सां शेयर बि कयमि, उन्हनि खे वापसि बंदि करणु, वरी उन्हनि खे कंहिं प्रॉपर जाइ ते रखणु, जेसि ताईं वञी इहे थोरा थोरा करे मुख़्तलिफ़ जाइनि ताईं पहुचाइजनि, तेसि ताईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾी ज़िमेदारी थी थिए। ऐं मुंहिंजो जेको पंहिंजो स्टोर आहे उहो त मुंहिंजे ई सामान में भरियल आहे। सो जॾहिं खां सुगन जी शादी थी विया 1.5 साल पहिरियों खां, त मां हाणे सॼो चैरिटी जो सामान हुनजे ख़ाली कबटनि में रखंदी आहियां। सुगन चए थी तव्हांखे मुफ़्त जो स्टोर रूम हथ अची वियो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह इहो बि सिलसिलो जारी रहंदो जेसि ताईं ज़िंदगी आहे, या जेसि ताईं घटि में घटि सिहत आहे, मां करे सघां भॼ डुक माण्हुनि ताईं पहुचाए सघां। सांझे जी अज़ान अचणु शुरू थी वई आहे। सुराणे ते बसर कटिया आहिनि, चिकन भुॻल आहे, चांवर भुॻल आहिनि, ऑयल हाणे हाणे लाथो आहे हिन दॿे में, ऐं तयारी असांजी हले थी पुलाउ पचाइण जी। टाइम थियो आहे 6:45 ऐं मां अची वई आहियां हिते। मूंखे हिन महिल करण जे लाइ ॿियो कोई कमु न आहे, ऐं कुझु अहिड़ो ॿियो बि न आहे जेको मां तव्हां सां शेयर करे सघां। सो हिते वेही मां टीवी बि ॾिसंदमि ऐं हीअ वापसि चोटी बि ठाहिणु शुरू कंदमि। हीअ मूंखे इलाही वॾी ठाहिणी आहे, ऐं जॾहिं मुंहिंजी ज़रूरत जेतिरो ढेरो ठही वेंदो पोइ मां जंहिं प्रोजेक्ट ते हिनखे हणंदमि, जेको मुंहिंजो आइडिया आहे ज़हन में, त तव्हां ॾिसो तव्हांखे ॾाढो वणंदो। सो इहा रोज़ु थोरी थोरी ठहंदी रहंदी, ऐं हिन महिल शेयर करण जे लाइ जीअं मूं चयो त ॿियो कुझु न आहे, इन करे मां हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु कंदमि। इहो व्लॉग हिन चोटी ठाहिण खां शुरू थियो ऐं हिन ई चोटी ठाहिण ते ई ख़तमु थो थिए। सो इनशाला अगरि ज़िंदगी रही, अलाह चाहियो त सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। सुभाणे वारे व्लॉग ताईं मूंखे इजाज़त ॾियो। ऐं ॿियो त जीअं मूं कल्ह जेका मूं ट्रे ठाही हुई उनखे तव्हां ईअं डेकोरेट करे सघो था। हीअ काठ जी ट्रे आहे, ते मुख़्तलिफ़ शयूं रखी जेके तव्हां वटि हुजनि, जेको तव्हांखे पसंदि हुजे, उन हिसाब सां तव्हां ट्रेस खे ईअं डेकोरेट करे सघो था। सो हाणे मोकिलायूं था इनशाला, सुभाणे ज़िंदगी रही त मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाही।